अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अॼु असां बीठा आहियूं 7 लकी शाह सदर, जिथे तव्हां ॾिसी रहिया आहियो त तक़रीबन इलाइक़ा बुॾी रहिया आहिनि। उन खां पोइ ही राशन तनसीब पियो थिए। हीउ ॾिसी रहिया आहियो त माण्हुनि खे राशन पिया विराइनि। हीउ चेक करे सघो था तव्हां हिते सही तव्हां ॾिसी सघो था चङी तरह त माशाल्लाह राशन तनसीब करे रहिया आहिनि भाऊ वारा, ऐं लेन सां कीअं डिसिप्लिन सां पियो हले चेक करे सघो था तव्हां। इस्माइली कम्यूनिटी जे तरफ़ां हिकिड़ी शइ माना राशन तनज़ीम करे रहिया आहिनि। उन भाउ खां कुझु पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे ऐं उन्हनि पाण में गॾिजी कयो आहे कीअं कयो आहे सॼो ॾिसींदो। अस्सलाम वालेकुम सर। सर ये आपने किसकी तरफ से किया है? जो सर हम लोग एक आखानी कम्युनिटी है, हमारी 10 बिल्डिंग है। अच्छा। उस बिल्डिंग में हमने सबने हिस्सा मिला के एक ट्रक तैयार किया। अभी हमारे पास कपड़े का एक और ट्रक है, बाद में भी आने हमें। अच्छा। तो बस हमने दोस्ती यारी में सारा काम किया। अच्छा। बस।